रोड़ी मरी बिरादरी के मानन जो रोड़ी ऐं साले पट पुलिस खिलाफ रोड़ी प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो। RD 86 गोठ दहल वारी जे रहवासिन मुख्तियार मरी, राशिद मरी, रज़ाक मरी, सिद्दीक मरी मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त गुज़िरियल राति रोड़ी ऐं साले पट DSP सां गॾु मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस प्राइवेट माण्हुनि सां गॾु ओताक ते चढ़ाई करे अंधाधुंध फायरिंग करे 3 माण्हू रहमू, हाशिम ऐं सलीम खंबे गुम करे छॾिया आहिनि ऐं पुलिस खंबे गुम कयल माण्हुनि खे फुल फ्राई करण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। पुलिस मां हुननि जे माण्हुनि खे ख़तरो आहे। हुननि खेनि बेगुनाह पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए पुलिस टिनी नौजवाननि खे क़तूल करे छॾींदी। हुननि जो वधीक चवणु हो त अहिड़ी हक़ीक़त बाबति खेनि पुलिस खिलाफ़ सखर जी अदालत में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध ऐं पुलिस जे ॿियनि आला अख़्तियारनि खां घुर कई आहे त पाण मुरादो नोटिस वठी मामले जी अणधुरी इंक्वायरी कराए पुलिस जे चंबे मां खेनि नौजवान आज़ादु कराए खेनि बेचैनी ख़तमु कई वञे।